अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आलम हो ऊंदा थियो सैयद आए सोजरो, आलम हो ऊंदा थियो सैयद आए सोजरो, हाय तनील हाय जे वांझा थिया हिन वाट खां। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जी समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ हीअ हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरती जे हिन माए नास ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर हसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचायां थो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। जी दोस्तों, प्रोग्राम सईं राह जे सफ़र खे अॻिते वधायूं था। सूरतुल बक़रह जी 35 आयत खां पाण तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। अॼु अव्हां जे साम्हूं 35 आयत खां मुक़ररु वक़्त ताईं इंशा अल्लाह ताला कुझु आयतुनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर पहुचाईंदुसि। अल्लाह तबारक व तआला शल असां अव्हां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको फ़रमान ख़ुदाबंदी ॿुधूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे उन फ़रमान ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत वकुला मिन्हा रग़दन हैसु शिअ्तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फ़तकूना मिनज़्ज़ालिमीन। ऐं चयो असां त ए आदम रह तूं ऐं तुंहिंजी ज़ाल बेहिश्त में ऐं खाओ उन मां कुशादीअ तरह जिते बि घुरो ऐं न वेझा वञो हिन वण खे, पोइ थी पओ ज़ालिमनि मां। जी दोस्तों, 35 आयत जो तर्जुमो ऐं तिलावत तव्हां ॿुधी। हाणे उन्हनि जो तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करियां पियो।
अल्लाह ताला मलाइकनि सॻोरनि खे सजदे करण लाइ फ़रमायो, सभिनी सजदो कयो मगर शैतान हसद जे करे सजदो न कयो ऐं चयाईं त मां हिन खां भलो आहियां जो मूंखे तौबाह मां पैदा कयो आहे। यानी या अल्लाह, इंसान मिटीअ जी पैदाइश आहे ऐं मां बाहि जी पैदाइश आहियां, इन्हीअ जे करे इन्हनि खां भलो आहियां। ऐं आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा कयो अथई। रब्बुल आलमीन जल शानहू उन हासिद खे सज़ा ॾींदे लअनती बनायो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी इज़्ज़त अफ़ज़ाई कंदे उनखे फ़रमायो त तूं ऐं तुंहिंजी ज़ाल जन्नत में रहो। जन्नत में अव्हां खे हर शइ जे खाइण पीअण जी इजाज़त आहे, जेकी वणेव जिते वणेव खाओ। खाओ पीओ फ़क़ति हिन वण जंहिंजो नालो ज़ाहिर न करण में अल्लाह ताला जी अज़ीम हिकमत हुई। जी दोस्तो, अल्लाह ताला उन वण जो नालो ज़ाहिर न कयो, उन जी हिकमत छा हुई इहो बि अव्हां खे मुफ़स्सिरनि ज़रूरु अव्हां जे समाअतुनि ताईं ॿुधायो आहे त उन जे मेवे खे खाइजो त न, पर हिन वण खे वेझा बि न वञिजो, ऐं जेकॾहिं उन मां खाईंदव त पोइ अव्हां पाण सां ज़ुल्म कंदड़नि मां हूंदव। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ाल जो नालो हवा आहे। इब्न सअद ऐं इब्न असाकर हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आंदी आहे त हवा, हज़रत बीबी हवा जो नालो यानी हज़रत आदम जी घरवारी जो नालो इन जे करे रखियो वियो आहे जो उहा हर जीअरे इंसान जी माउ आहे। इसहाक बिन बशर ऐं इब्न असाकर अता खां हिकु डिघी रवायत में आंदो आहे त बीबी हवा जो नालो हवा इन जे करे रखियो वियो जो उहा हय जीअरी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पासीरीअ मां पैदा कई वई हुई। इब्न अबी हातिम अशअस हमदानी खां रवायत आंदी आहे त हज़रत बीबी हवा साइण जे पेट में जॾहिं ॿारु थींदो हो त संदसि सफ़ाईअ जे करे उहो ॿारु ॾिसण में ईंदो हो त पुटु आहे या धीउ। यानी अल्लाह ताला हज़रत बीबी हवा रदी अल्लाह ताला अन्हा जे पाक जिस्मी अतहर खे एतिरो त रोशन, मुनव्वर ऐं हसीन बणायो हो जो अॼोके दौर वांगुरु कंहिं अल्ट्रासाउंड जी ज़रूरत न पवंदी हुई। दोस्तो, 36 आयत पाण तिलावत कयूं। फ़अज़ल्लहुम अश्शैतानु अन्हा फ़अख़रजहुमा मिम्मा काना फ़ीह वक़ुल्ना इहबितू बअदुकुम लिबअदिन अदुव्वुम वलकुम फ़िल अर्दि मुस्तक़र्रुम व मताउन इला हीन। पोइ तरकायईं उन्हनि ॿिन्ही खे शैतान, उन्हनि खे तिरकायो, केरायो उन बेहिश्त मां ऐं कढियाईं उन्हनि ॿिन्ही खे उन मां ऐं चयोसूं त लहो बेहिश्त मां बज़ अव्हां जो दुश्मन आहे बज़ लाइ, ऐं अव्हां लाइ ज़मीन में रहण जी जाइ ऐं आसमान नाहे। अव्हां लाइ ज़मीन में रहण जी जाइ ऐं सामान आहे मुक़रर वक़्त ताईं। दोस्तो, हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अॻियां तज़ीम जो सजदो न करणु। हाणे 36 आयत जो तफ़सीर पियो मांखे ॿुधायां त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अॻियां तज़ीम जो सजदो न करण जे करे जॾहिं शैतान तरिजी वियो ऐं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला बेहिश्त में रहाए उन जी इज़्ज़त ऐं एहतराम करायो त शैतान हसद में सड़ंदे हज़रत आदम ऐं बीबी हवा साइण खे जन्नत मां कढण जे लाइ मकर सोचणु शुरू कया। हदीस पाक में आयो आहे त जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे बेहिश्त में सूरत बनाई ऐं कुझु वक़्तु जेसिताईं संदसि घुर हुई खेसि इन हाल में उते छॾियाईं त इब्लीस संदसि चौधारी फिरंदो ऐं ॾिसंदो रहियो। पोइ जॾहिं उन जो पेट अंदरां ख़ाली ॾिठाईं त सम्झी वियो त ही अहिड़ी मख़लूक आहे जेका पंहिंजे वस में न हूंदी, यानी कावड़, गुस्से ऐं शहवत वक़्तु पंहिंजे नफ़्स ते बनी आदम अख़्तियार न रखी सघंदो ऐं न की वहमनि ऐं विसविसनि जे टारिण जी क़ुवत रखंदो। तंहिं करे मां हिन ते कामयाबु वेंदुसि
इन शुरूआत वारी हालत खे यादि कंदे शैतान हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं बीबी हवा सां सां कसम खयां त मां अव्हांजो ख़ैरु ख़्वाह ऐं अव्हां लाइ भलाई सोचींदड़ आहियां। अल्लाह ताला अव्हांखे जो हिन वण बकोले बस जे कणिक जो वण हो खे वेझे वञण खां झलियो आहे, सो उन जे करे आहे जो जेको उन मां खाईंदो सो मलाइक थींदो या बेहिश्त में हमेशह रहंदो। न अव्हां मां को खाए न हमेशह रहे या मलाइक थी पवे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला उन वण जे वेझे वञण खां मना करण सां गॾु इहो ॿुधायो हो त शैतान अव्हांजो दुश्मन आहे, मगर उहो संदन ज़हन मां निकिरी वियो, जीअं अल्लाह ताला सूर ताहा में ॿुधायो आहे। पोइ ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़ुस उन वण जो मेवो खाधो, उन इरादे सां त जन्नत में हमेशह रहूं या मलाइक बणिजूं, ऐं इहो खाइणु संदन बेहिश्त मां निकिरण जो सबबु बणियो। जॾहिं त अल्लाह ताला जो तकवीनी अमुर इहो हो त इंसान ज़मीन में रहनि ऐं मुंहिंजे कानून ऐं फ़रमान सां उनखे आबाद कनि। उन जे करे आदम अलैहिस्सलाम संदसि घरवारीअ ऐं संदन दुश्मन शैतान खे बि अल्लाह ताला हेठि ज़मीन ते लाथो ऐं उन्हनि खे ॿुधायईं त हीउ अव्हांजो दुश्मन आहे, अव्हां बि हिन खे दुश्मन करे वठिजो। दोस्तों, सूरतुल बक़रह जी 35 आयत खां वठी करे पाण तिलावत ऐं तर्जुमो करियूं पिया। हींअर पाण 36 आयत जो तफ़सीर ॿुधण जी कोशिशि करियूं पिया। त अव्हांखे ॿुधायां त नबी सगोरा मसूम आहिनि। जमी अहले सुन्नत जो ही अक़ीदो ऐं ईमान आहे त सभई नबी सगोरा अलैहिमुस्सलातु वस्सलाम मासूम आहिनि। उन्हनि खां को बि वॾो या नंढो गुनाह न थियो आहे, बल्कि थी सघणु मुमकिन ई न आहे, महाल आहे। जेकॾहिं हू अहिड़े कंहिं बि कम जो इरादो कंदा आहिनि जेको ज़ाहिरी तरह ॾिसण में गुनाह सम्झो वेंदो आहे, त अल्लाह ताला उन खां बि खेनि मना कंदो आहे। क़ुरान पाक जे अज़ीम मुफ़स्सिर अल्लामा कुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे त मालिकी, हनफ़ी, शाफ़ई मज़हब जे जमहूर उलमा जो चवणु आहे, तफ़सीर कुर्तबी में अचे थो त अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम सभिनी नंढनि गुनाहनि खां बि अहिड़ी तरह पाक आहिनि जीअं जमी वॾनि गुनाहनि खां। छो त असांखे अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी इत्तबा जो मुतलक़न हुकुम थियल आहे। जेकॾहिं माज़अल्लाह उन्हनि खां को बि गुनाह सादिर थिए हा त उन गुनाह जी बि इत्तबा करणु लाज़िम थिए हा, जंहिंसां हिदायत जो समूरो इंतज़ाम दरहम बरहम थी वञे हा। जी दोस्तों, हाणे क़ुरान पाक जे अंदरि सवाल थो पैदा थिए त क़ुरान पाक में केतिरनि जायुनि ते अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ॾांहुं अहिड़ा कम निस्बत कयल आहिनि जेके ज़ाहिर में गुनाह आहिनि, ऐं उन्हनि नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी उन ते सख़्त पेशेमानी ऐं इस्तग़फ़ार बि बयानु थियल आहे। पोइ उहो कीअं थो थी सघे जो चयो वञे त उहे मुतलक़न मासूम आहिनि। दोस्तों, इहा ॻाल्हि यादि रखो, ज़हन नशीन करणु ज़रूरी आहे त को बि कमु उन वक़्तु गुनाह हूंदो आहे जॾहिं उन हुक्म जी नाफ़रमानी जो अज़्म ऐं पको इरादो कयल हुजे। पर जेकॾहिं अज़्म ऐं इरादे खां सवाइ को अहिड़ो कमु सरज़द थी वञे जेको ज़ाहिर में कंहिं हुक्म जे ख़िलाफ़ु आहे त उनखे गुनाह न चइबो, ऐं अहिड़नि कमनि जो नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां सादिर थियणु संदन अस्मत ऐं पाक दामनी जे ख़िलाफ़ु न आहे। हिन ई आयत में गौर करे ॾिसो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी इस्मत ऐं पाक दामनी खे लिहाज़ में रखंदे अल्लाह ताला फरमायो फ़अज़ल्लहुमा। अज़ल जो मादो ज़िल्लत खां आहे। ज़िल्लह जी लुग़वी माना आहे इस्तरसाल रजुल बग़ैर कसद, यानी इरादे खां सवाइ पेर जो तिरकणु। माण्हू आयो, ओचिते का अहिड़ो पाणी आहे, अहिड़े हंधा गुज़र थियो जितां पेर तिरकी पवे। ॿी जाइ ते अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बारे में फरमायो फ़नसिय वलम नजिद लहू अज़्मा, यानी आदम अलैहिस्सलाम विसारे छॾियो ऐं असां उनजो पको इरादो न लधो।
जॾहिं उनजो पको इरादो गुनाह जो न हो त उनखे गुनहगार न चइबो। दोस्तो, आम माण्हू चवंदा आहिनि आदम खां बि ख़ता थी, नऊज़ बिल्ला अस्तगफिरुल्लाह। अलाह जे नबी लाइ अहिड़ो लफ़्ज़ चवणु ग़लति आहे, दुरुस्त नाहे। गुनाह तॾहिं आहे जो अज़्म ऐं इरादो हुजे। अल्लामा रूमी अलैहि रहमत जन हिन वाक़िए खे मिसाल ॾेई सम्झायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम क़दीम नूर जी अखि हो ऐं अखि में हिकु वार बि वॾो जबल महसूसु थींदो आहे। जीअं अखि लाइ वार वॾो हूंदो आहे, हालांकि वार हल्की शइ आहे, अहिड़ी तरह हज़रत आदम अलैहिस्सलाम जन जो दाणो खाइण बि वार वांगुरु हल्को हो, मगर मालिक जी मुहबत ऐं प्यार वारी निगाह में वॾो नज़र आयो। जी दोस्तो, मुफ़्ती मोहम्मद शफ़ी साहब देवबंदी लिखियो आहे त तहक़ीक़ हीअ आहे त नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो सभिनी गुनाहनि खां पाक हुजणु अक़लनि ऐं नक़लनि साबित आहे। यानी को बि अल्लाह जो नबी गुनाह नथो करे सघे, मसूम आहे। जीअं इमामनि ऐं जमहूर उम्मत जो उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ आहे त अंबिया अलैहिमुस्सलाम सभिनी नंढनि ऐं वॾनि गुनाहनि खां मसूम ऐं महफ़ूज़ आहिनि। बाज़ी माण्हुनि जो चवणु त उन्हनि खां नंढा गुनाह सादिर थियनि था, सो जमहूर उम्मत वटि सही न आहे। दोस्तो, हाणे हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए, ग़ौर तलब ॻाल्हि आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम मना कयल वण मां मसूम हुजण जे बावजूदि छो खाधो? माण्हू चवंदा त मसूम हुयो त पोइ छो खाधई? हाणे उनजो जवाबु ॿुधो त उनजा ॿ जवाब आहिनि। हिकु त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जंहिं वण खां मना कई वई हुई उन ॾे इशारो कयल हो त ला तक़रबा हाज़िहि शजरत, हिन वण खे वेझा न वञो। उन मां मुराद हुई त हिन क़िस्म जे कंहिं बि वण खे वेझा न वञो। मगर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन सम्झो त सिर्फ़ु उहो हिकु वण मुराद आहे। जीअं हदीस पाक में आयल आहे त हिकु भेरे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रेशमी कपिड़े जो टुकड़ो ऐं सोन जो टुकड़ो हथ में खणी फरमायो त ही ॿई शयूं मुंहिंजी उम्मत जे मर्दनि लाइ हराम आहिनि। ज़ाहिर में हुकुम सिर्फ़ु उन कपिड़े ऐं सोन जे टुकरनि लाइ हो जेको संदनि हथनि मुबारकनि में हुआ, मगर उन मां मुराद संदनि तरफ़ां ॿिन्ही शयुनि जी मुतलकनि हराम करण जो ऐलान हो। उन जे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम जन उन वण मां खाधो। नंबर ॿियो त शैतान कसम खणी हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चयो, तव्हांखे उन वण मां खाइण जी मन जन्नती ज़िंदगीअ जी शुरूआत में हुई। जीअं नंढे ॿार लाइ संदसि ज़िंदगीअ जी शुरूआत में ॻरी ग़िज़ा जी मन हूंदी आहे ऐं उनखे हल्की ग़िज़ा ॾिनी वेंदी आहे, ऐं जॾहिं वॾो थींदो आहे त पोइ ॻरी ग़िज़ा इस्तेमालु करे सघंदो आहे। अहिड़ी तरह जन्नत में घणे रहण खां पोइ अव्हां बि उन वण जे मेवे खे इस्तेमालु करे सघो था। इन जे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम उन वण मां खाधो हो। दोस्तो, फ़तकूनु मिन ज़ालिमीन, ज़ालिमीन वरतल आहे ज़ुल्म खां, जंहिंजी असुल माना आहे वज़अ शइ फ़ी ग़ैर मौज़िही, जंहिं शइ खे उन जे असली जाइ ते न रखणु। कंहिं बि शइ खे मुराद आहे कंहिंजो हक़ तलफ़ करणु, ऐं ज़ालिम उहो आहे जो कंहिंजो हक़ तलफ़ करे। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त जेको शख़्स अल्लाह ताला जो बेफ़रमान आहे, हक़ीक़त में उहो टे बुनियादी ऐं वॾा हक़ तलफ़ ऐं ज़ाया थो करे। सभ खां पहिरियों अवल अल्लाह ताला जो हक़ आहे त उन जी फ़र्मा बरदारी कजे, पोइ उन जी बेफ़रमानी करणु संदसि हक़ तलफ़ी आहे। ॿियो, उन्हनि सभिनी शयुनि जी हक़ तलफ़ी थो करे जिन खे ग़लति कमनि में इस्तेमालु थो करे। जिस्म जा उज़वा, नफ़्स जूं क़ुवतूं, पंहिंजे नंग जो हक़, उन्हनि मलाइकनि जा हक़ जेके हिन जी ख़िदमत लाइ मुक़ररु थियल आहिनि ऐं संदसि इरादे जी तकमील जो इंतज़ाम कंदा आहिनि। उहे शयूं जेके ग़लति कमनि में इस्तेमालु कंदो आहे, उन्हनि सभिनी जो बि हिन ते हक़ आहे जो उन्हनि खे मालिक मिठे जी रज़ा में इस्तेमालु करे, पर उन्हनि खे मौला करीम जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करे उन्हनि जो बि हक़ तलफ़ करे थो। टियों, पंहिंजो हक़ तलफ़ करणु, इंसान ते पंहिंजे वजूद जो बि हक़ आहे त उनखे तबाही ऐं अज़ाब इलाही खां बचाए, मगर जॾहिं उहो बेफ़रमान थी पाण खे तबाह थो करे ऐं अल्लाह ताला जे अज़ाब जो मुस्तहिक़ थो बणिजे त इहा बि हक़ तलफ़ी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में पाण ते पाण ई ज़ुल्म करणो आहे। जी दोस्तो, आयत सगोरी जी पछाड़ी में ॿुधायो वियो त हिन दुनिया में अव्हां जो रहणु हमेशह न हूंदो, हीअ अव्हां जी आर्ज़ी जाइ आहे। फ़ुर्सत खे गनीमत सम्झी पंहिंजी अबदी ज़िंदगी बहितर बनाइण जी कोशिश कयो।
जी दोस्तों, प्रोग्राम आहे सही राह मां आहियां हवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। पाण 35 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर शुरू कयो आहे। हाणे पाण 37 आयत तिलावत करियूं पिया। अल्लाह ताला फरमायो, फ़तलक्का आदम मिर रब्बिही कलिमातिन फ़ताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। पोइ सिखियो आदम पंहिंजे रब खां 2 कलमा, पोइ तौबह क़बूल कयाई उन जी, बेशक उहो ई घणी तौबह क़बूल कंदड़ महिरबान आहे। दोस्तो, तर्जुमे खां पोइ अचो त पाण तफ़सीर खे सम्झूं। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदसि घरवारीअ हज़रत बीबी हवा रज़ियल्लाहु अन्हा उन वण खाइण खां पोइ जॾहिं पंहिंजी हालत बदिरियल ॾिठी त फ़ौरन उन ॻाल्हि खे महसूसु कंदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल शानहू जी दरबार में तौबह करण लॻा ऐं हिननि लफ़्ज़नि सां दुआ घुरियाऊं, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। इहे असांजा पालनहार, असां पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो आहे ऐं जेकॾहिं तूं असांखे न बख़्शींदे, असां ते रहम न कंदे त ज़रूर असीं खसारे वारनि मां थी पवंदासीं। 2 ज़ाल मुड़ुस अल्लाह ताला जी बारगाह में रुअंदे दुआऊं घुरंदा रहिया। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जन कलमात जे सदके माफ़ी मिली, उहे कहिड़ा आहिनि? जी दोस्तो, हीअ गौर तलब ॻाल्हि आहे। बाज़ उलमा जो चवणु आहे त उहे कलमा रब्बना ज़लमना अनफुसना आयत वारा हुआ। अब्द बिन हमीद इब्नुल मंज़र ऐं बेहकी शोबुल ईमान में कतादा खां ऐं इब्नुल मंज़र हज़रत इब्न अब्बास खां, इब्न जरीर मोहम्मद हसन ऐं दुहाक खां इहा रवायत आंदी आहे। जी दोस्तो, तफ़सीर दुर्र मंसूर सुफ़े 142 जुल्द 1 जे अंदरि ऐं तिबरानी मौजम सग़ीर में, हाकिम मुस्तदरिक में, अबू नईम ऐं बेहकी दलाइल नबूवत में ऐं इब्न असाकर हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रवायत कई आहे त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उन वण मां खाधो जंहिंमां खाइण जी खेसि मन थियल हुई ऐं संदसि परेशानी ऐं पिशेमानी घणी थी, त एतिरे में खेसि यादि आयो त मूंखे जंहिं वक़्तु अल्लाह ताला पैदा कयो हो ऐं मूं में पंहिंजो रूह फूकियो हुयईं, त उन वक़्तु मूं पंहिंजो मथो मथे खणी अर्श ॾे निहारियो हो ऐं उन ते ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियल ॾिठो हो। पोइ सम्झुमि त जॾहिं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो अल्लाह ताला पंहिंजे नाले सां गॾे अर्श ते लिखियो आहे, त छो न उन जे नाले जे वास्ते सां अर्ज़ कयां। पोइ दुआ घुरियाई त या अल्लाह, तोखां हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाबे माफ़ी थो घुरां, मूंखे बख़्श कर। अल्लाह ताला पुछियो त तो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे किथां सुञातो? उन इहा ई ॻाल्हि अर्ज़ु कई। अल्लाह ताला फरमायो, ए आदम, तुंहिंजी औलाद मां हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी पैगम्बरनि में आख़िरी नबी आहे, जेकॾहिं उहो न हुजे हा त तोखे बि पैदा न कयां हा। दोस्तो, ही रवायत मुख़्तलिफ़ अल्फाज़ सां आयल आहे। हिते तफ़सीर नईमी खां नक़ल कयल आहे। तफ़सीर नईमी सुफ़े 289 जुल्द 1 में ऐं दुर्र मंसूर तफ़सीर दुर्र मंसूर सुफ़े 146 जुल्द 1 में इहा रवायत आयल आहे। इब्नुल मंज़र हज़रत इमाम मोहम्मद बाकर बिन इमाम ज़ैन अल आबिदीन अली बिन इमाम हुसैन बिन अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हुम खां जेका रवायत आंदी आहे, उन में ही अल्फाज़ आयल आहिनि त जिब्राईल अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ही अल्फाज़ सेखारिया। जी दोस्तो, रावी निहारियो रवायत करे थो हज़रत इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम। उहो चवे थो, मूं ॿुधी ही हदीस पंहिंजे बाबे हज़रत इमाम ज़ैन अल आबिदीन खां ऐं उन चयो त मूं ही रवायत ॿुधी पंहिंजे बाबे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां ऐं उन चयो त मूं ही रवायत ॿुधी पंहिंजे बाबे हज़रत अली उल मुर्तज़ा
शेर ख़ुदा करमल्ला वजहुल करीम खां सिलसिलतु ज़हब सोन वारी ज़ंजीर रावी केतिरा मज़बूत आहिनि। उहे था फ़रमाइनि त अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम खे जेका माफ़ी ॾिनी हुई उन में ही अल्फाज़ आहिनि त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत आदम खे ही अल्फाज़ सेखारिया, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिजाहि मुहम्मदिन अब्दिक व करामतिही अलैक अन तग़फिर ली ख़तीयती। यानी या अल्लाह, मां तोखां तुंहिंजे बाने हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मर्तबे ऐं तुंहिंजी दरबार में उन जी इज़्ज़त जे मुहाबे दुआ थो घुरां त मूंखे मग़फ़िरत अता करणु फ़रमा। पोइ अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फ़रमायो, क़द तुबतु अलैक वग़फ़रतु लक ख़तीयतक। यानी मूं तुंहिंजी तौबह क़बूल कई ऐं तोखे मग़फ़िरत अता फ़रमाई, यानी तोखे बख़्शे छॾियो। जी दोस्तो, तफ़सीर दुर्र मंसूर सुफ़े 146 जुल्द पहिरें जे अंदरि इहा रवायत बयानु कयल आहे। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त किन जो चवणु आहे त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्श ते मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियलु ॾिठो हो। पोइ उन जी शफ़ाअत सां दुआ घुरियाई ऐं जॾहिं क़ुरान पाक में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ कलिमा जो लफ़्ज़ ॻाल्हायो आहे, कलिमतुन अलक़ाहा इला मरियम, त रूह आज़म हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ फ़तलक्का आदम मिर रब्बिही कलिमातिन में कलिमा जो अतलाक़ बि भली कजे। पोइ छा ईसा बलक छा मूसा अलैहिस्सलाम बलक ॿियो केर बि आहे त उहो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अनवार जे ज़ुहूर जो हिसो ऐं संदन अनवार जे बाग़नि मां हिकु मुखड़ी आहे। अल्लामा कुर्तबी लिखियो आहे त मुफ़स्सिरनि जी हिकु जमात जो कौल आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्श ते मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखियलु ॾिठो। पोइ उन जी शफ़ाअत जे सदके दुआ घुरियाई। उहे कलमात आहिनि जेके खे सेखारिया विया हुआ। जी दोस्तो, जेके मूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कया, इहे कलमात जेके हज़रत आदम खे जिब्रील सेखारिया, जन जा रावी सभई इमाम आहिनि। नाज़रीन किराम, ए सामईन, ए ॿुधण वारो, तरजीह वारो कौल बि हीअ आहे, छो त रब्बना ज़लमना वारी दुआ त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं बेबी हवा रज़ियल्लाहु अन्हा उन वक़्तु ई घुरी हुई जंहिं वक़्तु उन वण मां खाई बस कयो हुआऊं ऐं अल्लाह ताला खेनि सॾे फ़रमायो हो त मूं अव्हांखे हिन वण खां झलियो न हो। बाक़ी कलमात जेके खे सेखारिया वियसि उहो ई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो ऐं सदको हो जंहिंजे करे खेनि माफ़ी मिली। फ़ताब अलैहि, ताब तोबह खां वरितल आहे। तोबह जी माना आहे मोटणु, ऐं जॾहिं उन जी निस्बत बान्हे ॾे करे ऐं ताबल आबिद चइबो आहे, बान्हे तोबह कई, त उन मां मुराद आहे रज इला ताअत रब्बिही, पंहिंजे पालनहार जी ताबेदारी ॾांहुं मोटियो। ऐं जेकॾहिं ताब जी निस्बत अल्लाह ताला ॾे कई वेंदी, जीअं हिन आयत में आहे फ़ताब अलैहि, त उन मां मुराद आहे अल्लाह ताला पंहिंजे पिशेमान थींदड़ ऐं शर्मसार बान्हे ते रहमत जी नज़र करे उन जे क़ुसूर खे माफ़ कयो। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह माहियां, मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी सूरतुल बक़रा जी 35 आयत खां पाण तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर शुरू कयो आहे। ही 37 आयत, उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो। उल नहबितू मिन्हा जमीआ, हिन खां अॻु में बि जन्नत मां लही वञण जे अमर जो ज़िक्र अची चुको आहे, मगर हिते उनखे वरी ज़िक्र करण में ग़ालिबन ही हिकमत आहे जो पहिरीं आयत में ज़मीन ते लही अचण जो हुकुम ॾोरापे ऐं अताब तौरु हो, उन जे करे उते उन्हनि जी हिक ॿिए सां अदावत जो बयान बि आयो, ऐं हिते उन्हनि जे लहण जे अमर जो ज़िक्र उन जे ख़ासि मक़सद खिलाफ़त इलाहिया जी तकमील ऐं उन एज़ाज़ सां मुशर्रफ़ थियण लाइ आहे। उन जे करे हिते हिदायत जे अचण जो बि ज़िक्र आहे।
जेका ख़िलाफ़त इलाहिया जे मनसबी फ़राइज़ मां आहे। ऐं हिन मां हीउ मालूम थियो त अगरचे ज़मीन ते लहण जो इब्तिदाई हुकुम ॾोरापे जे लिहाज़ सां हो, पर बैद में जॾहिं खेनि माफ़ी मिली त पोइ संदन हैसियत जो इज़हार कयो वियो ऐं हाणे संदन ज़मीन ते नुज़ूल हाकिम ऐं ख़लीफ़े जी हैसियत में थियो। यानी उहे जेके न आया हा त उहे हिकु हुक्मरान तौरु, हाकिम तौरु, अल्लाह जे नाइब ख़लीफ़े तौरु ज़मीन ते आया ऐं इहा ई हिकमत हुई जंहिंजो ज़िक्र हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदा थियण वक़्तु कयो वियो हो दोस्तो, जो अल्लाह ताला मलाइकनि खे फ़रमायो जेको मां ॼाणा थो अमीं नथा ॼाणो। फ़मन तबे हुदाय खां आसमानी हिदायत जी पैरवी कंदड़नि जे लाइ ॿिनि इनामनि जो ज़िक्र कयो वियो। हिकु त उन्हनि ते को ख़ौफ़ न हूंदो, ॿियो त उहे ग़मगीन न थींदा, मक़सदु त उहे अल्लाह जा प्यारा बणिजंदा ऐं उन्हनि खे दुनिया जी कंहिं प्यारी शइ जे गुम थियण ऐं तकलीफ़ जो को बि ख़तरो न आहे। हा, मालिक मिठे जो ख़ौफ़ ऐं उन जे दीन जो फ़िकिर ऐं ग़म त उन्हनि अल्लाह जे प्यारनि जो आइन मक़सदु आहे। वल्लज़ीन कफ़रू खां आसमानी हिदायतुनि जे मुनकरनि जी आक़िबत ऐं अंजाम जो ज़िक्र आहे त उहे हमेशह जहन्नम में हूंदा। जी दोस्तो, हाणे पाण सूरतुल बक़रह जी 38, 39 ऐं 40 आयत तिलावत करियूं था ऐं उन्हनि जो तर्जुमो, उन्हीअ खां पोइ तफ़सीर ते अचूं था। अल्लाह ताला फ़रमायो, क़ुल नहबितु मिन्हा जमीआ फ़इम्मा यअतियन्नकुम मिन्नी हुदन फ़मन तबिअ हुदाय फ़ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून वल्लज़ीन कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफ़ू बिअहदी ऊफ़ बिअहदिकुम व इय्याय फ़रहबून। फ़रमायो, असां त लहो उन जन्नत मां सभु जा सभु, पोइ जॾहिं ईंदी अव्हां वटि मुंहिंजे तरफ़ां हिदायत, पोइ जंहिं ताबेदारी कई मुंहिंजी हिदायत जी, पोइ न आहे को ख़ौफ़ उन्हनि ते ऐं जन न मञियो ऐं कूड़ो ॼाताऊं असांजे आयतुनि खे। उहे जहन्नमी आहिनि, उहे उन में हमेशह रहण वारा आहिनि। ए याकूब जा बच्चा, यादि कयो मुंहिंजी उहा नेमत जा मूं अव्हां ते कई ऐं पूरो कयो मूंसां कयल अंजाम, त पूरो कयां मां अव्हां सां अंजाम ऐं ख़ासि मूंखां पोइ डिॼो। जी दोस्तो, हाणे तफ़सीर ते अचूं था। हिन खां अॻु में 3 रुकू में हज़रत आदम अलैहिस्सलाम जे समूरी औलाद खे इस्लाम जी दावत ॾेई तौहीद ऐं रिसालत जा दलील पेश कया विया ऐं 4 रुकू में इंसान जी पैदाइश, उनखे इल्म जे ज़ेवर सां सींगारणु ऐं ख़ुदावंदी ख़िलाफ़त फ़ाइज़ करण जो ज़िक्र हो। हाणे केतिरनि रुकुअनि में मुसलसिल बनी इसराईल यहूदियुनि जे सुधारण ऐं उन्हनि खे हिदायत करण जी कोशिश कई वई आहे। उन्हनि खे ख़ुसूसी ख़िताब करण में हीअ मसलिहत हुई जो दुनिया जे सभिनी क़ौमुनि, ख़ुसूसन अरबनि में यहूदियुनि खे इहो अहम मक़ाम हासिल हो। 4000 सालनि ताईं उन्हनि में लगातार अंबिया सगोरा अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदा रहिया। जी दोस्तो, यहूदी उन्हनि जे अंदरि 4000 साल लगातार अल्लाह जा नबी ईंदा रहिया। हज़ारें पैगम्बर सगोरा त उन्हनि मां ई पैदा थिया हुआ। उन जे करे का बि क़ौम इल्म ऐं हिकमत में उन्हनि सां बराबरीअ जी दावा करे न थी सघी। उन्हनि जे चौधारी रहण वारा कबीला उन्हनि जी इल्मी बरतरीअ खां ड्रिनल हुया, डिॼंदा हुआ त यहूदी जन में हमेशह नबी ईंदा रहिया आहिनि। एतिरे क़दुरु जो बज़ी माण्हुनि इस्लाम क़बूल करण लाइ ही शर्त लॻाए छॾियो हो त जेकॾहिं यहूदियुनि इस्लाम क़बूल कयो त उहे बि इस्लाम क़बूल कंदा। उन जे करे यहूदियुनि खे ख़ुसूसी तरह इस्लाम जी दावत ॾिनी वई त उन्हनि जे मुस्लमान थियण सां ॿियनि माण्हुनि जे लाइ इस्लाम क़बूल करण जी वाट हमवार थिए ऐं जेकॾहिं उहे इस्लाम क़बूल न बि कनि त बि उन्हनि जी हठ धर्मीअ जा पर्दा खॼी वेंदा ऐं दुनिया खे पतो पइजी वेंदो त यहूदी सिर्फ़ु दुनियावी इक़्तिदार, दौलत ऐं दबदबे खे क़ाइमु रखण लाइ मुख़ालफ़त करे रहिया आहिनि।
यहूदियुनि सां ख़िताब करण में हीअ बि हिकमत आहे जो संदन हालात जे बिगड़जण में ही ॻाल्हि बि दख़ल अंदाज़ हुई त उन्हनि खे अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद हुजण ऐं सालिहनि सां निस्बत हुजण ते फ़ख़ुरु हो ऐं सालिह अमल खां बिल्कुलु ख़ाली थी चुका हुआ। यानी हिक तरफ़ सालिह हुजण ते असीं सालिहनि जो औलाद आहियूं या निस्बत हुई त असां फ़िलाणे नबीअ जी औलाद आहियूं, पर ही उहो दौर हो जंहिंमें हुननि वटि को अमल न हो, का नेकी न हुई, सालिह अमल खां बिल्कुलु ख़ाली हा, जेको सरासर ग़लति आहे। अल्लाह ताला जे प्यारनि ॿारनि जो औलाद हुजणु सुठी शइ आहे, पर उन ते तकबुर, ग़ुरूर ऐं फ़ख़ुरु करणु ऐं अल्लाह ताला जी इबादत खां महरूम रहणु इंतिहाई शकावत, बदबख़्ती ऐं महरूमी आहे। जी दोस्तो, हिन वक़्तु घणा मुस्लमान बि इन ज़हन जा आहिनि। यहूदियुनि जी हालात खे पढ़णु ऐं मुस्लमाननि जे लाइ इबरत जो सबक़ु आहे, जो बनी इसराईल जे उरूज ऐं ज़वाल जा दास्तान उन्हनि जे साम्हूं आहिनि। ए मुस्लमानो, जेकॾहिं अल्लाह ताला ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत कंदा रहंदव त वक़ार, इज़त, दौलत ऐं हुकूमत तव्हांजे दरवाज़े जूं ॿाहूं हूंदियूं। अवां वक़ार चाहियो था, इज़त चाहियो था, दौलत चाहियो था त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी इताअत कयो, ऐं जेकॾहिं सरकशी ऐं बुराई अख़्तियार कंदव त अव्हां जा बुछड़ा अमल कंहिं वक़्त नसर बादशाह जो लिबास ढके ज़ाहिर थींदा ऐं अव्हां खे हस्ती ऐं वजूद जे सुफ़े तां ग़लति हरफ़ वांगुरु मेटे छॾींदा। दोस्तो, यादि रखो त हिन जाइ ते ऐं अहिड़ी तरह क़ुर मजीद में केतिरियुनि ॿियनि जायुनि ते बनी इसराईल लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। बनी जी माना औलाद ऐं इसराईल ॿिनि लफ़्ज़नि सां ॻंढियल आहे। असरा माना अब्द, ईल माना अल्लाह, गॾियल माना थींदी अल्लाह जो बानो। ही हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो लक़ब आहे। इसराईल, बनी इसराईल माना हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी औलाद। हज़रत याकूब हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़र्ज़ंद आहे ऐं हज़रत इसहाक़ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ंद आहे, जेको खेसि संदसि इराक़ी बीबी हज़रत सारा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां ॼाओ हो। त दोस्तो, हिन आयत में बनी इसराईल खे नेमतूं यादि ॾियारण मां साबित थिए थो त अल्लाह ताला जे नेमतुनि खे यादि करणु घुरिजे। उन जे करे पक्का सुन्नी मुस्लमान हबीब अकरम नूर मुजस्सम महबूब मुअज़्ज़म नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मीलाद शरीफ़ जी ईद मल्हाईंदा आहिनि, जो इहा बि अल्लाह ताला जे नेमत जी यादगिरी आहे। औफ़ू बिअहदी, मूंसां कयल वाइदे जी वफ़ाई कयो। उन वाइदे जो तफ़सील क़ुर पाक में मुख़्तलिफ़ मक़ामनि ते आयल आहे। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह, मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। एराबी लफ़्ज़ी नुक़्तनि हरफ़नि जी जुमलनि जे दौरान रवानगीअ में कंहिं क़िस्म जी का ग़लती, का कोताही महसूसु कयो त माफ़ कजो, मअज़रत ख़्वाह आहियां, छो त आजिज़ आहियां, आजिज़ हीणो ॾुतड़ियल। मूं में न इल्मु आहे, न अकुल आहे, न अदराक आहे। बसि अल्लाह ताला जी रज़ा वास्ते कुझु घड़ियूं क़ुर करीम खे पढ़ी करे पंहिंजी हिदायत ऐं अव्हां ताईं हक़ जे पैगाम पहुचाइण लाइ सोशल मीडिया जो सहारो वरितो अथमि। मन क़ादिर करीम मुंहिंजे कंहिं हिकिड़े अखर खे मक़बूल फ़रमाए। जीअं लतीफ़ साईं फ़रमायो त अखर पढ़ अलिफ़ जो, ॿिया वर्क तूं विसार, अंदरि तूं उजार, पनाह पढ़ंदे केतिरा, ॿिया वर्क सभु विसार। त उन्हनि मञा जेकॾहिं हिकिड़ो अखर बि अल्लाह ताला जी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर थी वियो त मुंहिंजे लाइ ॿिन्ही जहाननि जो समर आहे। तो दोस्तो, सईं राह जे सफ़र में पाण लगातार 35 आयत खां 40 आयतूं पढ़ी आया आहियूं। हाणे पाण 41 आयत ऐं 42 आयत तिलावत कयूं था। उन्हीअ जो पहिरियां तर्जुमो, उन्हीअ खां पोइ वरी पाण तफ़सीर ॿुधण जी कोशिशि करियूं पिया। अल्लाह ताला फ़रमायो, व आमिनू बिमा अनज़लतु मुसद्दिक़ल लिमा मअकुम वला तकूनू अव्वल काफ़िरिन बिह वला तश्तरू बिआयाती समनन क़लीलन व इय्याय फ़त्तक़ून।
वला तलबिसुल हक़ बिल बातिल व तक्तुमुल हक़ व अंतुम तअलमून। ऐं ईमान आणियो उन किताब ते जो नाज़ुल कयो मूं सचो कंदड़ आहे, उन किताब खे जो अव्हां सां गॾु आहे। ऐं न थियो पहिरियां कुफ़ुर कंदड़ उन जा, ऐं न ख़रीद कयो मुंहिंजे आयतुनि जे एवज़ मुल्ह थोरो, ऐं ख़ासि मूंखां डिॼो ऐं न मिलायो सच खे कूड़ सां, ऐं न लिकायो सच ऐं अव्हां ॼाणो था। दोस्तो, हिन जो तफ़सीर आहे त बनी इसराईल जे उलमा खे इस्लाम क़बूल करण में इहा रुकावट बि हुई त उहे जेकॾहिं मुस्लमान थींदा त उन्हनि जा अक़ीदतमंद फिरी वेंदा ऐं खेनि माली नफ़े हासिल करण जे हवाले सां उन्हनि खे को फ़ाइदो न थींदो, माली नफ़ा हासिल न थींदा। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजो ख़ौफ़ यादि ॾियारे फ़रमायो त रिस्क जा ख़ज़ाना अल्लाह ताला जे हथ में आहिनि, अव्हां उन खां डिॼो, ॿियनि खां न डिॼो। वॾी ॻाल्हि इहा आहे जो क़ुर मजीद अव्हां वटि मौजूदु किताब तौरात जी तस्दीक कंदड़ आहे त उहो बि अल्लाह ताला जे तरफ़ां नाज़ुल कयल किताब आहे। उन जे करे क़ुर करीम खां परे न थियो, उन जी तस्दीक करे ईमान खे क़ुवत ॾियो। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त दुनियावी मफ़ादनि खे अहमियत ॾेई सच ऐं हक़ न चवणु हिकु क़िस्म जो ग़लति वापारु आहे जो अव्हां न कयो। थोरे मुल्ह ते न विकिणण जो मतिलबु इहो न आहे त घणे मुल्ह ते विकिणो, बल्कि मतिलबु हीअ आहे त सॼी दुनिया जा ख़ज़ाना बि उन जे मुक़ाबले में का हैसियत ऐं अहमियत नथा रखनि। तौरात जा सुफ़ा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कमालात, आला सिफ़ात ऐं संदन नबूअ जे निशाननि जे ज़िक्र सां सिंगारियल हुआ, पर बनी इसराईल जा लालची ऐं विकाणल उलमा उन जे लिकाइण जी कोशिश में लॻा रहंदा हुआ त मतां उन्हनि खे पढ़ी ऐं ॾिसी माण्हू मुस्लमान थी पवनि। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे अॻियां तौरात में का अहिड़ी ॻाल्हि ईंदी हुई, अहिड़ी आयत ईंदी हुई जेका उनखे मुस्लमान थियण लाइ रहबरी कंदी हुई, त उहे उलमा उन में कई मन घड़त तहवीलूं करे उनखे ग़लति फ़हमियुनि में मुब्तला करे छॾींदा हुआ। अल्लाह ताला हिननि आयतुनि में उन्हनि आलिमनि खे उन्हनि मज़मूम हरकतुनि खां मना कई आहे। आयत सगोरी में वला तलबिसू जो लफ़्ज़ आहे जेको लबिस खां वरितल नही जो सीगो आहे। लब्स जो ॿ मानाऊं आहिनि, ढकिण, ॿियो मिलाइण। उन नही सां हर तरह जी लफ़्ज़ी या मानवी तहरीफ़ खां मना कयल आहे। दोस्तो, यादि रखो त इहो हुकुम सिर्फ़ु बनी इसराईल जे उलमा लाइ न, पर इस्लामी उलूम जे माहिरनि मुस्लमान उलमा लाइ बि आहे। उहे बि हक़ चवनि, लालच ऐं ज़ाती तालुकात खे नज़र में रखी हक़ न लिकाइनि। उन्हनि जे लाइ बि इहो हुकुम आहे त तव्हां लालच ॾिसी, वॾेरो ॾिसी, रईस ॾिसी, सियासतदान ॾिसी, अमीर ॾिसी ऐं उते तव्हां आयतुनि जी का ॿी तहवील कयो, ॿी माना कढो, ख़बरदार ईअं न कयो। अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकार ते इरशाद फ़रमायो सूरह बक़रह जी 43 आयत में, व अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकऊ मअर्राकिईन, ऐं क़ाइमु कयो निमाज़ ऐं ॾियो ज़कात ऐं रुकू कयो रुकू कंदड़नि सां गॾु। अतअमुरून अन्नास बिलबिर्रि व तंसौन अनफुसकुम व अंतुम ततलूनल किताब अफला तअक़िलून। छा अमुर था कयो माण्हुनि खे नेकीअ जो ऐं विसारियो था पंहिंजनि सिरनि खे, हालांकि अव्हां किताब पढ़ो था, छा पोइ नथा ॼाणो? वस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन अल्लज़ीन यज़ुन्नून अन्नहुम मुलाक़ू रब्बिहिम व अन्नहुम इलैहि राजिऊन। ऐं मदद वठो सब्र ऐं निमाज़ सां, ऐं बेशक इहा अलबत्ता ॾुखी आहे, मगर आज़ी कंदड़नि ते ॾुखी न आहे। जेके यकीन था रखनि त बेशक उहे मिलण वारा आहिनि पंहिंजे पालणहार सां, ऐं बेशक उहे उन ॾांहुं मोटण वारा आहिनि। दोस्तो, हाणे हिननि आयतुनि जो तफ़सीर ॿुधो। वक़ीमुस्सलात में निमाज़ क़ाइमु करण जो हुकुम आहे, जेका बदनी इबादतुनि में सभ खां वॾे दर्जे वारी इबादत आहे। उनखे क़ाइमु रखण सां इंसान ते अब्दीयत जे कमाल जो रंग चढ़ंदो ऐं अल्लाह ताला जे ख़ौफ़ में रहंदो। अल्लाह ताला जे दीन खे पाण वटि अमानत सम्झी उन में ख़यानत करण खां बचंदो, यानी को बि हुकुम लिकाइण या बदिलाइण या उन सां पंहिंजो ठहियल हुकुम मिलाइण वग़ैरह जी जुर्रत न कंदो। ज़कात
जो लफ़्ज़ वधण ऐं घणे थियण जी माना में इस्तेमालु थींदो आहे। जेको शख़्स पंहिंजे माल मिल्कियत जी ज़कात ॾींदो आहे उन जो माल अजुर ऐं बरकत जे लिहाज़ सां वधे थो ऐं बाक़ी थो रहे। जी दोस्तों, किन बुज़ुर्गनि ज़कात जी माना ततहीर पाक करण कई आहे, छो त ज़कात ॾींदड़ पंहिंजे माल मिल्कियत खे मिसकीननि, मुहताजनि ऐं हक़दारनि जे हक़नि खां पाक थो करे। उन जे करे हिन खे ज़कात सॾियो वियो आहे। ऐं जॾहिं बाने में रब्बुल आलमीन जल मजदहू जे नाले ते ख़ैरात ॾियण जी आदत पैदा थी त अजाई लालच, हवस ऐं ग़लति तमा जहिड़नि मुहलिक ऐं तबाह कंदड़ मर्ज़नि खां बची पवंदो ऐं पैसनि ऐं माल जी लालच ते दीन न विकिणंदो। वर्क उमर राकीन में निमाज़ जमायत सां पढ़ण जो ज़िक्र आहे, छो त इबादत जॾहिं इज्तिमाही तरीक़े सां कई वेंदी त हिक ॿिए सां बार बार मिलण जे करे हिक ॿिए जे हालात खे ॾिसी नसीहत हासिलु करण जो सुहिणो मौक़ो मिलंदो। निमाज़ जमायत सां पढ़णु मसावात जो सभ खां आला नमूनो आहे। बराबरि थियण जी सूरत में को बि पाण खे तनक़ीद खां बाला न सम्झंदो ऐं न का क़ौम या फ़र्द दीन जो ख़ासि ठीकेदार रहंदो। दोस्तो, हिन में अल्लाह ताला फरमायो आहे वर्क उमर राकीन, जमायत सां निमाज़ पढ़ो, रुकू कंदड़नि सां रुकू कयो। जमायत सां निमाज़ पढ़णु सुन्नत मुअक्कद आहे। अल्लामा कुर्तबी लिखियो आहे त जमहूर उलमा जो इहो मज़हब आहे त जमायत सां निमाज़ पढ़णु ताक़ीद वारनि सुन्नतुनि मां आहे। जमायत सां निमाज़ पढ़ण जो सवाबु घणो आहे। जीअं सही मुस्लिम शरीफ़ में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खां रवायत आहे त हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जमायत सां निमाज़ पढ़णु सलवातुल जमाअत अफ़ज़लु मिन सलातिल फ़ज़्ज़ बिसबइन व इशरीन दरजतन, यानी जमायत सां निमाज़ पढ़णु अकेलो निमाज़ पढ़ण खां 27 दर्जा भली आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन समिअ निदाअ फलम युजिब फला सलात लहू इल्ला मिन उज़रिन, यानी जंहिं बांग ॿुधी पोइ उन सॾ खे क़बूल करे निमाज़ बाजमायत ले न आयो त उन जी निमाज़ न थींदी मगर उज़र जे करे, जेकॾहिं न आयो त पोइ ॾोह न आहे। अतमरून नास खां अॻिते बि यहूदी उलमा सां ख़िताब आहे, जेके माण्हुनि खे चवंदा हुआ त तौरात अल्लाह ताला जो किताब आहे ऐं उन जे हर फ़रमान जी तकमील कयो, पर संदन इहो हाल हूंदो हो जो थोरे ज़ाती फ़ाइदे लाइ तौरात जी तसरीह ऐं चिटनि हुक्मनि खे तस्लीम न कंदा हुआ। तौरात में बयानु कयल निशानियूं अल्लाह ताला जे नबी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में ॾिसी बि ईमान न आणींदा हुआ। अल्लाह ताला उन्हनि खे उन ॿिटीअ पॉलिसी खां मना कई आहे। दोस्तो, हिन में अल्लाह ताला इहो बि अमर कयो त ॿियनि खे चङाई चओ पर पाण न करे। त हिन आयत में हर उन माण्हूअ लाइ तंबीह आहे जेको ॿियनि खे नेकीअ जो हुकुम करे ऐं पाण उन ते अमल न करे, चाहे उहो यहूदी सॾराए चाहे मुस्लमान। क़ुरान करीम केतिरनि जायुनि ते कौल ऐं फ़ेल जे मुख़्तलिफ़ हुजण खां मना कई आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मेराज वारी राति मुंहिंजो हिकु अहिड़ी क़ौम खां गुज़र थियो जिन जा चप बाहि जे कैंचिन सां कटिया थी विया। मूं जिब्राइल खां उन्हनि जे बारे में पुछियो त उन ॿुधायो त ही अव्हां जी उम्मत जा उहे ख़तीब आहिनि जेके माण्हुनि खे नेकीअ जो अमुरु कंदा आहिनि ऐं पंहिंजे पाण खे विसारे छॾियो अथनि, हालांकि उहे किताब पढ़िया था वतनि। छा इहा ॻाल्हि नथा सम्झनि? दोस्तो, इंसान जी कामयाबीअ लाइ 2 नुस्ख़ा अव्हांखे ॿुधायां जेके अल्लाह ताला क़ुरान करीम में बयानु कया आहिनि। हर इंसान चाहे थो त मूंखे कामयाबी मिले। वस्ताईनू खां इंसान जे कामयाबु थियण लाइ 2 अहम ॻाल्हियूं बयानु कयूं वियूं आहिनि, हिकु सब्र, ॿी निमाज़। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त बनी इसराइल केतिरनि सदियुनि खां अख़लाक़ी बीमारियुनि में मुब्तला हुआ ऐं उन्हनि जा अहिड़ा आदी थी चुका हुआ जो हिकु ई वक़्तु उन्हनि आदतुनि तां हथु खणणु तमामु ॾुखियो ऐं मुश्किल हो। उन जे करे उन्हनि खे उन्हनि ओणाइनि खां निकिरण लाइ रस्तो ॿुधायो थो वञे त सब्र ऐं
निमाज़ सां उन्हनि बीमारियुनि जो इलाज करे सघिजे थो। जी दोस्तों, सब्र जी लुग़वी माना आहे रोकणु, ॿुधणु ऐं हिते मुराद आहे इरादे जी उहा मज़बूती ऐं अज़्म जी पकाई ऐं नफ़्स जे ख़्वाहिशुनि खे क़ाबू रखणु, जंहिंसां नफ़्स जे रग़बतुनि ॿाहिरियुनि मुश्किलातुनि जे मुक़ाबले करण में पंहिंजी दिलि ऐं ज़मीर खे अल्लाह ताला जे पसंदि कयल रस्ते ते हलाइण में आसानी ऐं वाधारो थींदो रहे ऐं पाण में आला अख़लाक़ पैदा थिए। जेकॾहिं इंसान पाण में उहा क़ुवत पैदा करे, सब्र ऐं निमाज़ ऐं रोज़े जे ज़रिए पंहिंजी अब्दियत वारो ताल्लुक़ पंहिंजे हक़ीक़ी महबूद, मसजूद, मक़सूद, मतलूब, महबूब रब सां मज़बूत ऐं कवी बनाए त का बि मुश्किल उन जी राह में रुकावट नथी बणिजी सघे। हक़ वारनि ते तकलीफ़ूं ज़रूरु ईंदियूं आहिनि, पर अल्लाह ताला ते भरोसो कंदे सब्र खां कमु वठिजे। हुज़ूर अकरम महबूब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दस्तूर मुबारक हो त जॾहिं बि को मुश्किल कमु अॻियां ईंदो हो त पाण जल्दी करे निमाज़ पढ़ंदा हुआ। तिरमिज़ीअ में हाकिम हज़रत अब्दुल्लाह बिन उबई औफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं शख़्स जी अल्लाह ताला ॾे या उन जे कंहिं बाने ॾे हाजत हुजे त उनखे घुरिजे त वुज़ू करे ॿ रकातूं निमाज़ पढ़ी अल्लाह ताला जो हम्द ऐं सना करे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते सलवात शरीफ़ पढ़ी उन खां पोइ दुआ जा ही अल्फाज़ पढ़े, ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम, सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्अलुक मूजिबात रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक वल गनीमत मिन कुल्लि बिर्रिन व सलामत मिन कुल्लि इस्मिन ला तदअ ली ज़ंबन इल्ला गफ़रतहु वला हम्मन इल्ला फ़रजतहु वला हाजतन हिय लक रिदन इल्ला क़दैतहा या अरहमर राहिमीन। जी दोस्तों, तफ़सीर मज़हरी सुफ़े 60 पहिरें जुल्द जे अंदरि ही दुआ आयल आहे। मक़सदनि माण्हुनि हाजतुनि पूरे करण लाइ ही दुआ इंतहाई कामयाब आहे। मथियुनि आयतुनि जी वज़ाहत कंदे अल्लामा नासिरुद्दीन अब्दुल्लाह बिन उमर शिराज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त जॾहिं बनी इसराईलनि खे अहिड़ा अमुर कया विया जेकी हिननि खे ॾुखिया थिए लॻा, छो त उन्हनि में रियासत खे छॾणु, माल मिल्कियत खां मुंहुं मोड़णु हो, त उन्हनि खे उन जो हल ॾसियो वियो त पंहिंजे हाजतुनि खे हासिल करण जे लाइ निमाज़ ऐं सब्र सां मदद वठो। हिते सब्र मां मुराद रोज़ो आहे, छो त उनमें शव जो टोड़णु ऐं नफ़्स जी सफ़ाई आहे ऐं निमाज़ सां वसीले वठण जो दर्स ॾिनल आहे, छो त उहा सभिनी इबादतुनि जी जामे आहे। उन में नफ़्सानी तज़कियो, बदन जी सफ़ाई, उघड़ ढकणु, काबतुल्लाह शरीफ़ ॾे साम्हूं थियणु, इबादत लाइ वक़्तु कढणु, उज़वनि सां न्याज़ ऐं निवड़त करणु, क़ल्ब जी सफ़ाई ऐं नीयत में ख़ुलूस पैदा करणु, शैतान सां लड़ाई करणु, अल्लाह ताला जी बारगाह में मनाजात करणु, क़ुरान करीम जी क़िराअत करणु, शहादत जो कलमो पढ़णु, नफ़्स खे खाइण पीअण खां रोकणु, सभु कुझु अची वञे थो ऐं उन जी बरकत सां मक़सद हासिल ऐं मुसीबतूं दूर थियनि थियूं। जी दोस्तों, यज़ुन्नून ज़न खां वरितल आहे। ज़न जूं लुग़वी मानाऊं मुतज़ाद ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। ज़न शक जी माना में बि ईंदो आहे ऐं यकीन जी माना में बि। हिते यकीन जी माना में आयल आहे त यकीनन अव्हां जॾहिं निमाज़ ऐं सब्र खां मदद वठंदो त अल्लाह ताला अव्हां जूं ॿिन्ही जहाननि में मुश्किलातूं हल ऐं आसान करणु फ़रमाईंदो। दोस्तों, 47 आयत जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी
ज़ाते बाबरकात फरमायो, या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन। ई बनी इसराईलो यादि कयो मुंहिंजी उहा नेमत जेका मूं अव्हां ते इनाम कई हुई, ऐं बेशक भलो कयो हो मूं अव्हां खे उन वक़्त जे जहाननि ते। वत्तकू यौमल ला तज्ज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैअन वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन वला युख़ज़ु मिन्हा अदलुन वला हुम युनसरून। ऐं डिॼो उन ॾींहं खां जो न बदिलो ॾींदो को नफ़्स कंहिं नफ़्स जो कुझु बि, ऐं न क़बूल कई वेंदी उन जे लाइ सिफ़ारिश, ऐं न वरितो वेंदो उन खां को एवज़, ऐं न उहे मदद कया वेंदा। दोस्तो, 47 ऐं 48 आयत सूरह बक़रह जी तिलावत कयमि ऐं तर्जुमो ॿुधो अवां। हाणे तफ़सीर उन जो बयानु पियो थिए। हिते बनी इसराईल खे जहाननि ते फ़ज़ीलत मिलण जो बयानु आहे, पर उन मां मुराद उन वक़्त वारनि खां उन्हनि जो भलो हुजणु आहे। अल्लामा नासिरुद्दीन अलैहि रहमत लिखियो आहे त हिन आयत मां मुराद उन्हनि जे अबनि ॾाॾनि जी फ़ज़ीलत आहे जेके हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर या बैद में हुआ, ऐं अल्लाह ताला जेकी उन्हनि खे इल्मु, ईमान ऐं सालिह अमल जूं नेमतूं ॾिनियूं हुयूं, ऐं उन्हनि मां अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं आदिल बादशाह पैदा कया हुआ। पर जॾहिं क़ुरान करीम जी आयत कुंतुम ख़ैर उम्मतिन नाज़िल थी त साबित थियो त सभिनी उम्मतुनि खां अफ़ज़ल ऐं आला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत आहे, जंहिं अल्लाह जल शानहू बनी इसराईल खे उन वक़्त जे जहाननि ते बरतरी बख़्शी हुई। उन ई मिठे मालिक पंहिंजे महबूब जन जी उम्मत खे बनी इसराईल ते बि बरतरी ऐं फ़ज़ीलत बख़्शी आहे। दोस्तो, अहम मसइलो वत्तकू यौमन वारी आयत सगोरी में ज़ाहिरी अल्फाज़ जे लिहाज़ सां मुजरिम जे छोटकारे जे लाइ सभिनी तरीक़नि जी नफ़ी कयल आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा दुश्मन, गुस्ताख, गुमराह, बेअदब टोला हिन आयत मां दलील वठंदा आहिनि त कंहिं बि मोमिन गुनहगार जी शफ़ाअत न थींदी। पर क़ुरान पाक जे ॿियनि आयतुनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हदीसुनि मां साफ़ साबित आहे त ईमान वारनि जी शफ़ाअत थींदी। सभिनी आयतुनि खे भेटण ऐं सम्झण सां नतीजो इहो थो निकिरे त हिन आयत मां मुराद काफ़रनि जे लाइ शफ़ाअत जो न हुजणु आहे। ॾिसो, मुफ़स्सिरनि सगोरनि जा फ़रमान आहिनि। अल्लामा कुर्तबी लिखियो आहे त वत्तकू यौमल ला तज्ज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैअन वला युक़बलु मिन्हा शफ़ाअह। यानी हिन ॻाल्हि ते क़ुरान करीम जे तफ़सीर लिखंदड़नि जो इजमाउ आहे त हिन मथीं लिखियल आयत मां मुराद काफ़र आहिनि जन लाइ शफ़ाअत साबित न आहे। अल जमउल मुफ़स्सिरून अला इन्नल मुराद बिक़ौलिही तआला वत्तकू यौमल ला तज्ज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैअन वला युक़बलु मिन्हा शफ़ाअह अन नफ़्सुल काफ़िरह। दोस्तो, थोरो अॻिते लिखियो अथसि त मज़हब अहलुल हक़ इन शफ़ाअत हक़, यानी हक़ वारनि जो मज़हब हीअ आहे त शफ़ाअत हक़ आहे। अल्लामा सुलेमान लिखियो आहे त इन नफ़्सल काफ़िरत लैस लहा शफ़ाअतुन असला, यानी काफ़रनि लाइ शफ़ाअत असुल न आहे। या हिन आयत मां मुराद आहे त अल्लाह ताला जे इज़्न ऐं मोकल खां सवा को बि शफ़ाअत न कंदो। दोस्तो, हिन में बद मज़हब गुस्ताख़ रसूल ॿुधाईंदा आहिनि त ॾिसो क़ुरान में लिखियलु आहे केर बि कंहिंजी शिफ़ा नथो करे। अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे वला युक़बलु मिन्हा शफ़ाअह फ़ी हक़्क़ि नफ़्सिहा वला फ़ी हक़्क़ि ग़ैरिहा बिग़ैरिल इज़्न, यानी इज़्न खां सवाइ न पंहिंजे लाइ ऐं न ॿिए जे लाइ शफ़ाअत क़बूल कई वेंदी। अल्लामा इब्न कसीर लिखियो आहे त वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन यानी मिनल काफ़िरीन। जी दोस्तो, रूहुल बयान सुफ़े 128 पहिरें जुल्द जी रिवायत ऐं उन खां पोइ तफ़सीर इब्न कसीर सुफ़े 89 जुल्द पहिरें जी रिवायत मूं अव्हांखे ॿुधाई आहे। यानी काफ़रनि जी ॿियनि लाइ शफ़ाअत क़बूल न कई वेंदी। अल्लामा फ़ख़्रुद्दीन राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त अजमअतुल उम्मत अला इन लिल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ाअतुन फ़िल आख़िरह। तफ़सीर कबीर सुफ़े 55 जुल्द 3 जी रिवायत आहे।
यानी उम्मत जो हिन ॻाल्हि ते इजमा आहे त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आख़िरत में शफ़ाअत हक़ आहे। तफ़सीर हक़ानी जे साहिब लिखियो आहे त ये आयत कुफ़ार के साथ मखसूस है। जी दोस्तो, अव्हांखे ग़ैर मज़हब ही आयत पढ़ी ॿुधाईंदा आहिनि त अल्लाह साईं फ़रमायो आहे वत्तक़ू यौमन ला तज्ज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शय्अन वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन वला युख़ज़ु मिन्हा अदलुन वला हुम युनसरून। उन ॾींहं खां जो न बदिलो ॾींदो को नफ़्स कंहिं नफ़्स जो कुझु बि ऐं न क़बूल कई वेंदी उन जे लाइ सिफ़ारिश। अव्हांखे ॿुधाईंदा त केरु कंहिंजी सिफ़ारिश न कंदो। पर दोस्तो अव्हां तफ़सीर ॿुधा मुफ़स्सिरनि छा फ़रमायो। यानी मथे लिखियल आयत जंहिंमें शफ़ाअत जी नफ़ी आहे सा काफ़रनि सां मख़सूस आहे। अल्लामा बेज़ावी अलैहि रहमत लिखियो आहे त शफ़ाअत जो मुतज़िलनि इनकार कंदा आहिनि मगर उहो ग़लति आहे, छो त जिन आयतुनि में नफ़ी आयल आहे उहे काफ़रनि जे बारे में नाज़िल थियूं आहिनि ऐं शफ़ाअत जे सबूत में जेके आयतूं ऐं हदीसूं वारिद आहिनि तन मां मुराद गुनहगार मुस्लमान आहिनि जन जे लाइ शफ़ाअत थींदी। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शफ़ाअत जे सबूत लाइ जेके हदीसूं आयल आहिनि उहे तवातर जे दर्जे खे पहुतल आहिनि जन जो इनकार करे नथो सघिजे। तो दोस्तो, अल्लाह तबारक व तआला शल असां अव्हांखे हिदायत अता फ़रमाए, सम्झ अता फ़रमाए। कॾहिं कॾहिं के बुतनि वारियूं आयतूं असांजा ग़ैर मज़हबनि सां लाॻापो रखंदड़ माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा बाबा हीअ ॾिसो ही आयत लिखियल आहे, हालांकि उहे आयतूं काफ़रनि जे लाइ बुतनि जे लाइ हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि आयतुनि जे तर्जुमे खे वरी अल्लाह जे वलीअनि सां मिलायो वेंदो आहे। इन जे लाइ ज़रूरी आहे तव्हां तफ़सीर पढ़ो, सम्झो, परखियो त हिन आयत जो शान नुज़ूल छा आहे, हीअ आयत कहिड़े मौक़े ते नाज़िल थी आहे ऐं हीअ आयत छा थी चवे। मुफ़स्सिर यानी क़ुरान करीम जो खोले खोले तफ़सीर ॿुधाइनि था। इन जे लाइ असांखे ज़रूरत आहे त असीं मुस्लमान आहियूं, आका जा उम्मती आहियूं। मिसाल तौर असां चई छॾियो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, आलम जहान, पर असीं जेकॾहिं आइन खे अलिफ़ पढ़ंदासीं त उहो अलम मां वरितल आहे। सितम, ग़म, बीमारी, सभु तारीफ़ूं उन जूं जेको बीमारनि जो रब आहे, पोइ त माना तब्दील थी वेंदी। ग़ैरिल मग़ज़ूब ऐं ग़ैरिल मग़दूब जो फ़र्क़ु हुजणु खपे, द्वाद ऐं ज़्वाद जो फ़र्क़ु हुजणु खपे। जॾहिं अंग्रेज़ बि रमज़ान नथो लिखे, ज़ेड सां नथो लिखे, डी सां लिखे थो, उनखे ख़बर आहे त अरबी लुग़त में ही द्वाद आहे, ज़्वाद न आहे। इन जे लाइ असांखे सम्झ जी, शऊर जी ज़रूरत आहे। त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जो प्रोग्राम सईं राह अॼु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। इंशा अल्लाह ख़ुदा ताला चाहियो त बाक़ी आयतुनि जो ईंदड़ प्रोग्राम जे अंदरि 49 आयत खां पाण क़ुरान करीम जी तिलावत कंदासीं, तर्जुमो ऐं उन जो तफ़सीर ॿुधण जी तौफ़ीक़ अल्लाह करीम असांखे अता फ़रमाए। मुफ़स्सिर क़ुरान केॾी महिनत कई आहे, पढ़ंदे असांखे कलाकनि जा कलाक पिया लॻनि, पर अज़ीम हस्तियूं जन एॾे अज़ीम कमाल सां एॾो वक़्तु कढी करे हिकु हिकु लफ़्ज़ ज़ेर ज़बर शद मद अखर अखर करे उन्हनि एॾी महिनत कई आहे ऐं असीं उन महिनत खे रायगान सम्झूं था, फ़ुज़ूल सम्झूं था, क़दुरु नथा कयूं। दोस्तो, तॾहिं त असां धिकनि ऐं थाबनि में आहियूं। ज़रूरत आहे हिन ॻाल्हि जी त असीं अल्लाह ताला जे पाक कलाम खे पढ़ूं, परखियूं ऐं सम्झूं। अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला जेके सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम जोखियो नईम, रोज़ मामूल जियां, बाज़ौक़ लिसनर, अॼु बि सॼे प्रोग्राम में शुरू खां आख़िर ताईं अल्लाह ताला खेनि हिम्मत बख़्शी, तौफ़ीक़ बख़्शी त हू हिन सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी असांजे अल्लामा मौली अली हसन लाशारी साहिब जा फ़र्ज़ंद दादू खां पंहिंजे हिन प्रोग्राम में गॾु रहिया। मोहतरम उमर फ़ारूक ताहिरी साहिब, हाफ़िज़ प्रोफेसर मोहम्मद अली सुमरो साहिब, सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशुरे खां, दरगाह आलिया रहमतपुर शरीफ़ लाड़काणे खां मोहतरम फ़कीर अब्दुल्ला गफ़ारी साहिब,
लंडन खां मोहतरम मीर टालपुर साहब, मोहतरम सबगतुल्लाह मेमन ताहिरी साहब, मोहतरम शब्बीर अहमद चांडियो साहब, मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद ज़िले कंबर शदाद कोट खां, मोहतरम शेर हाजन निज़ामानी ॻोठ, ग़ुलाम हैदर निज़ामानी हाला भरसां, जन जी लतीफ़ सरकार जे हवाले सां तमामु वॾी ख़िदमत आहे। शाह जा रागी बि आहिनि ऐं संदन ओताक़ ते अॼु बि शाह जो राग ऐं शाह जे कलाम खे सम्झण जे हवाले सां ख़िदमत जारी आहे। मोहतरम मोहम्मद दाऊद ताहिरी नक्शबंदी बाखड़ो बलोचिस्तान खां पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम अब्दुल जब्बार पालारी कोहिस्तान जे इलाइक़े खां, मोहतरम अब्दुल्लाह मेमन ताहिरी साहब, मोहतरम गौस बख्श जामड़ो साहब, मुफ्ती गौस बख्श साहब जो ताल्लुक़ जामशोरे शहर सां आहे। मोहतरम हाफ़िज़ रुस्तम सोढर मुफ्ती करीम बख्श मगसी रहमतुल्लाह अलैह जन जे मदरसे जा तालिब इल्म आहिनि, मेहर शहर खां पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहिया। असांजा मोहतरम दोस्त इमदादुल्लाह बिजारानी साहब जेकबाबाद खां सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम इफ़्तिख़ार अहमद मेमन हाईकोर्ट हैदराबाद जा दोस्त असांजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम रजब अली महेसर साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। हज़रत साईं हाजी अहमद हसन रहमतुल्लाह अलैह जन खे असांजे मुर्शिद मुरबी सजण साईं जन चादर पाराई ख़लीफ़ा साहब, उन्हनि जा वॾा फ़र्ज़ंद मोहतरम सरवर ग़ुलाम सरवर लाशारी साहब सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम इमरान केहर ताहिरी साहब जेकबाबाद खां पंहिंजे सही राह जे सफ़र में शामिल रहिया। सद्दाम अकबर दर्स साहब पंहिंजे सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम ज़क्का महेसर साहब, मोहतरम एडवोकेट शब्बीर लाशारी साहब कराची खां पंहिंजे सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम असद आफ्ताब सिंधी साहब सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम एडवोकेट गौस बख्श लाशारी साहब सचल कॉलोनी लाड़काणे खां तमामु इंतहाई आशिक़ रसूल आहिनि ऐं पंहिंजे प्रोग्राम सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मीर मुज़म्मिल ख़ान पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहियो। यकीनन इन्हीअ ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। ख़ासि करे मां थोराइतो आहियां पंहिंजी भेण मोहतरमा सिंधू सिंधी साहिबा ऐं मोहतरम दोस्त जसारत इलियास जोखे साहब जन जो, जेके हिन सही राह जे सफ़र खे शेयर करे मुख़्तलिफ़ दोस्तनि ताईं तबलीगी इरादे सां सवाब जे इरादे सां पहुचाइण में मुंहिंजा मददगार आहिनि। अल्लाह ताला खेनि अजुर अज़ीम अता फ़रमाए। इन्हीअ ते इन दुआ सां पंहिंजे प्रोग्राम खां मोकिलायूं था। अल्लाह करीम असां जी इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्कियत ईमान में बरकतूं अता फ़रमाए। असांजे बचड़नि खे नेक साले फ़र्मा बरदार हिदायत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इल्म अमल उमिरि में नेकिन में खेनि इज़ाफ़ो फ़रमाए। अल्लाह ताला असांजे अबे अम्मा जी मग़फ़िरत फ़रमाए। जंहिंजा अबो या अमड़ या ॿिन्ही मञा को हिकिड़ो दुनिया तां लॾे वियो आहे, अल्लाह ताला उनखे जन्नत में जायूं अता फ़रमाए। रब काइनात हिन मुफ़स्सिर क़ुरान जे औलाद में बच्चनि में इज़्ज़त में आबरू में बरकतूं रहमतूं शफ़क़तूं फ़रमाए। जन हेॾी महिनत करे असां जे लाइ सवली सिंधीअ में आसान तफ़सीर असांखे ॾिनो आहे। ऐं हा, पंहिंजे बचड़नि जो ओड़े पाड़े जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो कोन आहे। अल्लाह करीम खां दुआ आहे त रब काइनात ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पैर ताॾे ख़ैर, अल्लाह निगहबान।